ॿुधायूं कि अॼु सुबुह जो जेको असांजो हेॾो नॉलेज वारो हेॾो नॉलेजेबल सेशन हलियो जंहिंमें असां हिंदुस्तान जी सरज़मी ते अलॻि अलॻि कुंड कुछ में कमु करण वारनि बानीकारनि खे इनवाइट कयोसीं। अलॻि अलॻि डिपार्टमेंट मां, जुडिशरी मां, एडमिनिस्ट्रेशन मां केतिरा असांजा सॼणा अची हिते पंहिंजे व्यूज़ सां, पंहिंजे थॉट्स सां तव्हां सभिनी खे निंड मां या सुतलनि खे जाॻाए विया। इहो चई थो सघिजे त हाणे उन्हनि जी ॻाल्हि जेके ॿाहिरि आहिनि, जेके विदेश में आहिनि पर कम हुननि जा सारा जोग आहिनि। चवंदा आहिनि हर को तव्हां वांगुरु ख़ासि न थींदो आहे। ख़ासि माण्हू तॾहिं ठहंदो आहे जॾहिं हू अहिड़ा कम करे वठंदो आहे। अॼु असांजे विच में साउथ अफ्रीका कौंसिल जनरल जा कुझु अहिड़ा बानीकार मौजूदु आहिनि जिन उते रही करे कहिड़े नमूने कमु कयो आहे ऐं कहिड़े सुहिणे नमूने हू सिंधियत खे अॻिते वधाए रहिया आहिनि। हुनजी ॼाण हिते असांखे ॾींदा। मां इनवाइट करणु चाहींदसि अफ्रीका कौंसिल जनरल जे श्री पमन दासवानी साहब खे, मोहन डोडानी साहब खे, दीपक रामचंदानी साहब खे ऐं अफ्रीका मां ई श्री हीरो शिवदासानी साहब जिन खे स्टेज ते कि उहे अचनि ऐं हिकु भेरो ज़ोरदार ताड़ियूं। साथियों, ही 4 पर्सनैलिटीज़ बेहद ख़ासि आहे। तव्हां सभिनी सां मुंहिंजी वेनिती आहे कि स्टेज ते ईंदा ऐं श्री पीटर डलवानी साहब सां बि मुंहिंजी वेनिती आहे कि मंच ते अचनि। साथियों, जीअं तव्हां चयो कि ख़ासि या कंहिंखे बि कंहिं ओज ते पहुचण लाइ तमामु वधीक महिनत लॻंदी आहे। हिननि साथियुनि बि ॿाहिरी धरतीअ ते ॾाढी महिनत कई आहे, ॾाढो परिश्रम कयो आहे। पंहिंजा अनुभव हू असां सां ॿिनि मिंटनि में साझा कंदा ऐं उन खां पोइ असां हलंदासीं ख़ूबसूरत कल्चरल इवेंट और कॉमेडी ऐं एंटरटेनमेंट जे दौर में। तव्हां सभिनी जो स्वागत आहे। मां पीटर डलवानी साहब खे इनवाइट करणु चाहींदसि कि ग्रुप फोटोग्राफ लाइ पहिरीं मथे अची वञनि असांजे साथियुनि सां गॾु। डॉक्टर पीताम्बर डलवानी साहब सां अर्ज़ु आहे कि मंच ते अची वञनि ऐं पोइ असां सभु तव्हांखे ॿुधण लाइ बेताब आहियूं। छो त तव्हां जंहिं मुक़ाम ते आहियो, तव्हां जंहिं सफलता खे हासिल कयो आहे, आदरणीय दातुक शाह जी असां सां गॾु आहिनि। तव्हांजो स्वागत आहे। पीटर जी पहिरीं अची वञो मथे जल्दी सां। ग्रुप फोटोग्राफ लाइ मंच ते अची वञो प्लीज़। महफ़िल में रौनक तव्हां सां ई आहे, महफ़िल में रौनक तव्हां सां ई आहे। आजिया दिलि जी कयूं था तव्हां सां, पंहिंजो ओज पाईंदी पक सिंधी ॿोली, पंहिंजो ओज पाईंदी पक सिंधी ॿोली ऐं सिंधियत सां रहंदी मोहबत असांजी, ऐं सिंधियत सां रहंदी मोहबत असांजी। ज़ोरदार ताड़ियूं हिकु भेरो वरी। पर तव्हां हिते मौजूदु रहो। मां सभिनी खां पहिरीं पमन दासवानी साहब सां अर्ज़ु कंदसि कि उहे तव्हां सभिनी सां मुखातिब थियनि। कौंसिल जनरल जे साउथ अफ्रीका मां आयल सभिनी मेंबर्स सां अनुरोध आहे 2 मिंट मंच ते वेंदा न। प्लीज़ स्टे विद अस, प्लीज़ स्टे विद अस। मोहन डोडानी जी, पमन दासवानी जी, दीपक रामचंदानी जी ऐं हीरो शिवदासानी जी। जय झूलेलाल। सभिनि खां पहिरीं मां पंहिंजा श्री डॉक्टर पीताम्बर डलवानी जेके असांजा अज़ीज़ ऐं ख़ासि दोस्त आहिनि, उन्हनि खे तमामु घणी वाधायूं ॾियणु चाहियां थो। जेको कमु उन्हनि कयो आहे उहो दादा मुरली जिन तव्हांखे सभिनी खे ॿुधाए चुका आहिनि। त मां पहिरीं त तव्हां सभिनी सां वेनिती कंदुसि कि श्री पीटर डलवानी ऐं पूरी टीम असांजा दातुक शाह आयल आहिनि ॿाहिरां। हुननि सां असांजी कल्ह मुलाक़ात थी, ॾाढो घणेई कुझु असां हुननि खां सिखियोसीं, ॻाल्हायोसीं। त मूंखे ॾाढी ख़ुशी आहे कि मां अॼु हिते आहियां। सभिनि खां पहिरीं श्री पीटर डलवानी हुननि जी पूरी टीम जंहिं तरीक़े सां पूने में हुननि असांजो स्वागत कयो आहे, जंहिं तरीक़े सां ही सॼो कार्यक्रम वन मैन आर्मी ऐं पंहिंजे कुझु सहयोगियुनि सां हलाइनि पिया। हेड्स अप टू यू सर, वी रियली लव यू, वॉट योर वर्क इज कमेंडेबल। तमामु मज़ो आयो, असीं ॾाढा ख़ुशि आहियूं हिते। सो प्लीज़ बिग हैंड फॉर पीटर डलवानी एंड हिज होल टीम। थैंक यू। ऐं हाणे मां सिंधी ॿोलीअ जे लाइ कुझु चवंदुसि। जेको मूं हींअर ॾिठो, इट इज़ अनबिलीवेबल। डॉक्टर कमल मीरचंदानी साहब जेको कयो आहे, इट्स रियली रिवोल्यूशनाइज़। ऐं मूंखे लॻे थो इहो असांजे ॿारनि जे लाइ ॾाढो ज़रूरी आहे। असांजो भाग सुठो हो कि असांखे असांजे वॾनि सिंधी सेखारी, सिंधी ॻाल्हाए सघूं था, सिंधी पढ़ी सघूं था, सिंधी लिखी सघूं था। त असीं भाग्यशाली आहियूं। पर हिन सां असांजा ॿार जेके आहिनि उहो असांजी ॿोलीअ खे क़ाइमु रखंदा, इहा ॾाढी वॾी ॻाल्हि आहे। ॾाढा
मिशनानी साहब, काजल, थैंक यू वेरी मच। तव्हां सभिनी जो घणो घणो असीं शुक्रगुज़ार आहियूं। महिरबानी। थैंक यू। एंजॉय द इवनिंग। थैंक यू। Thank you very much for your kind words, Paman Daswani ji. And मां मोहन डोडानी साहब सां रिक्वेस्ट कंदम कि उहे पंहिंजूं बेस्ट विशेस असांखे ॾियनि। जय झूलेलाल, हरिओम। Please excuse me for talking in English. I apologize. First of all, congratulations to each and every member present here today on the celebration of the 27th International Sindhi Sammelan. I would again repeat what my dear colleague Mr. Paman said. This is possible only and only because of the tireless efforts, time, energy and the resources of our dear friend Mr. Dr. Peter Dalwani, not forgetting his wife Neelam, Dimple, Rajiv, Akash, who have contributed equally towards the success of this event today. I cannot not mention Mr. Moti Milani, our dear friend Ramesh Chavra, Chotu, and each and every member of the organizing committee, including the dear anchors who are doing a great job to make this event a success. I know Mr. Peter Dalwani since a very long time. We used to stay together in the same society and a very good friend. Now every Indian and Sindhi that I meet in every part of the globe has the same thing to say, that they're very good friends of Dr. Peter Dalwani. This is how he has brought the building we stayed in, the area we stayed in, the community, the city Pune, India, and now internationally, he has brought us Sindhis together. And we are all very grateful. I request a great round of applause for him, his family, and the community members. For those of you who do not know me, I am Mohan Dodani, Honorary Consul of India in Guinea-Bissau. And I will maybe take your time tomorrow to tell you what all we are contributing towards the community and relations between Africa and India. Thank you again once again. Thank you very much, Mohan Dodani ji. Now I would like to request Deepak Ramchandani ji to please say a few words before us. Thank you very much. जीअं मुंहिंजे वॾे भाउ पमन ॻाल्हायो, मुंहिंजे दोस्त मोहन ॻाल्हायो, मूंखे इमीडिएटली पीटर चई तूं साॻी ॻाल्हि न कजे। मां साॻी ॻाल्हि कुझु कान चवंदुसि। मां रुॻो इहा ॻाल्हि चवंदुसि त मूंखे पीटर चई अचे ते तोखे असीं तोखे इज़त ॾींदासीं। मूं चयो इज़त मिले ऐं 4 दोस्त मिलनि, बसि इहो ई खपे असांखे। त मां पुछियोमांसि भई छा तूं चई कुझु तोखे चवणो पवंदो, तूं छा ते ॻाल्हाए? चई जोकर तोखे खपे हुन ते ॻाल्हि कजे तूं। मूं चयो मां ॻाल्हि कंदो जेका मूं महिनत कई। चई महिनत जी ॻाल्हि न कजे, हुते सभु सिंधी आहिनि, सभु महिनती आहिनि। तो वरी पूछो ठीक है मां ॻाल्हि कंदुसि भई आई स्टार्टेड फ्रॉम ज़ीरो। अॼु भॻवान जी दुआ सां घणेई कुझु आहे, मुंहिंजी इंटेलिजेंस जी ॻाल्हि कंदुसि। चई इंटेलिजेंस जी ॻाल्हि न कजे, हुते सभु सिंधी आहिनि, इंटेलिजेंट आहिनि। अच्छा ठीक है बाबा, वाकई छा ॻाल्हि कयां? अच्छा ठीक है ॻाल्हि कयां थो। असां सिंधियुनि खे महिरबानी है, वी आर लकी, वी आर गुड लक ऑन मी। चई न हुते सभु सिंधी आहिनि, एवरीबॉडी इज ब्लेस्ड। पीटर थैंक यू वेरी मच। तो मां इहे सभु ॻाल्हियूं कान थो कयां। हिकिड़ी ॻाल्हि रुॻो तव्हांखे ॿुधायां थो, द पावर ऑफ इंडिया। हिन में न को पीटर जी ॻाल्हि है, न को दादू भाई जी ॻाल्हि है, न को अक्सा जी ॻाल्हि है। हिननि खे सनी एप्रिसिएशन असां कयो है दिलि सां। असीं वी रियली थैंक यू लॉट। पर हाणे हिकिड़ी नंढी ॻाल्हि ॿुधायां थो इंडिया जी। मां जॾहिं ऑनरी कॉन्सुल थियुसि हुते इन 2002, नॉर्मली जीअं ई इंडिया फाइल मोकिलींदी है विदिन 3 महीना एक्सेप्ट थी वेंदो है, ऑनरी कॉन्सुल ठहंदो या कान। तव्हांजो बि इहो थी हूंदो, तव्हांजो बि मोदी ईअं ई थियो हूंदो।
मूंखे लॻो 18 महीना 18 महीना छो लॻो छो त देवर रीज़न्स असांखे पहिरियों एम्बेसी हुई हुते कुछ रीज़न्स हुआ असां एम्बेसी बंदि कई त मिनिस्टर नाराज़ हो असांजी डिप्लोमेसी में हिकिड़ो सिस्टम थींदो आहे त फाइल न पास करण मतिलबु ना कोई शइ ॾेखारणी आहे चवंदा कुझु न भई जीअं न हिकिड़ो छोकिरो वेंदो आहे छोकिरी खां प्रपोज करण जे लाइ आई लव यू त हुन जवाबु कान ॾिनो त छोकिरो ख़ुशी ख़ुशी वापसि अची वेंदो आहे मतिलबु शायदि शी लव्स यू त ईअं ई डिप्लोमेसी में इहो ई है जेकर कुझु न चयो त मतिलबु नाराज़गी है ऑपोजिट ऑफ दैट त ख़ैर 18 महीननि खां पोइ हिकिड़े दोस्त जे थ्रू मूंखे मीटिंग मिली विद द मिनिस्टर ऑफ फॉरेन अफेयर्स बुर्किना फासो हुन सां ॻाल्हि पई थी चई यार तूं बदमाश आई तूं किथां बि मूं वटि पहुची वञी चयो ज़रूरु पहुचंदुसि मां सिंधी आहियां मां इंडियन आहियां त मूं चयोमांसि हुनखे ॾिस हाणे वी आर कॉमन फ्रेंड दैट मीन्स वी आर फ्रेंड्स मूंखे 5 मिनट ॾेई रखो कीप योर पोजिशन अवे एज मिनिस्टर एंड कीप माई पोजिशन अवे एज ऑनरी काउंसिल नॉमिनेट मुझे 5 मिनट में छॾ टाइम जो वेस्ट कयो मूंखे 2 मिनट ॾे सिधो चयोमांसि हू नीड्स हू मोर इंडिया एंड बुर्किना फासो हू नीड्स हू मोर मूंखे हिकिड़ो वर्ड यूज़ कई कुयो हाणे ये जेके स्ट्रेंथ सम्झंदा आहिनि तूं सम्झी विया पर जेके न सम्झंदा आहिनि हाणे सी सां जेका ॻाल्हि थींदी आहे उहो सभिनी खे ख़बर आहे वो वर्ड यूज़ कई एंड उन खां पोइ अहिड़ी दोस्ती थी वई असांजी that we had a wonderful relation immediately inside my file and India and Burkina had a wonderful relation. The power of India is that. Deepak did not do anything in that. So the India the power now jaya, can we talk on that? No. So India is wonderful, great, it's a lovely nation, it's a great nation and Sindhi we belong to it. Thank you. थैंक यू वेरी मच दीपक जी तव्हां एॾो सुठो ॻाल्हायो ऐं असां सोच जी ॻाल्हि था कयूं कि इहो बि चयो वियो आहे कि अॼु असां सिंधी भले किथे बि हुजूं दुनिया जे कहिड़े बि कुंड में हुजूं पर असांजी सोच असांखे हिन मुक़ाम ताईं पहुचायो आहे ऐं इहा सोच असां भले 40 क्रॉस करे वञूं 50 क्रॉस करे वञूं पर असांजी सोच जेका इहा यंग सोच आहे युवा सोच आहे उहा ई असांखे ॿियनि खां अलॻि करे थी ऐं जोश जुनून ऐं जज़्बे सां असांखे भरियल रखे थी हाणे मां गुज़ारिश करणु चाहींदसि श्री हीरो शिवदासानी साहब जिन सां कि उहे ॿ लफ़्ज़ चवनि तव्हां सां मुखातिब थियनि जय झूलेलाल I'm Hiro Shivdasani and मां अफ्रीका में 40 सालनि खां वठी रहंदो आहियां in Abidjan, Ivory Coast. And as you all know, Africa is very unstable country जिते हमेशा कुछ न कुछ लॻो पियो हूंदो आहे कॾहिं किथे वॉर हूंदो आहे कॾहिं कुझु न हूंदो आहे ऐं असांजा सिंधी असांजा ॿिया इंडियंस घर ई रहंदा आहिनि त 10 years back, 10 साल अॻु I was honored with the Pravasi Bharatiya Samman by the President of India, Srimati Pratibha Patil. I was surprised. मूंखे थोरो अचरज थियो त भई मूंखे छो थो अवॉर्ड मिले त मूंखे इंडियन एम्बेसी वारनि चयो त भई तो हिते घणनि ई इंडियंस जी सभिनी जी सेवा कई आहे तो केतिरनि माण्हुनि खे वॉर मां कढायो आहे बचायो आहे असां बट हू त असांजो धर्म आहे असांजा इंडियंस आहिनि असांजा पंहिंजा भाउर आहिनि त वाई एन अवॉर्ड फॉर दैट बिकॉज yes the government of India wants to honor you with that and I was honored with that पर पोइ वरी मां सोचां थो त भई you know this is what we are supposed to help while Indians Sindhi हुजनि भले Indians हुजनि केरु हुजे भले non Indians also त चयूं न not everybody does that so yesterday this morning actually I was listening to Didi Krishna Kumari and it is true
people were thankful to me that you did this for us. But actually, after listening to her, I think I should be thankful to them. Because as Didi Krishna Kumari said, after every satsang, asan jo pyaro dada, unaja ekro line kuch लफ्ज़ होगा कि भाई प्रभु तेरी ही कृपा से सब काम हो रहा है, करते हो तुम प्रभु जी, नाम हमारा मेरा हो रहा है. So I just like to say that I am very grateful and thankful to all the people who have helped, because I have been chosen. I find myself the privileged who has been chosen by the Lord. And I am thankful to that. We are just karyakartas, as you can see. He is the one who does everything. Thank you. Jai Jhulelal, Jai Hind. थैंक यू सो मच. तव्हां सभिनी जी घणी घणी महिरबानी. तव्हां सभिनी सां अर्ज़ु आहे कि पंहिंजो स्थान ग्रहण कंदा. थैंक यू वेरी मच. थैंक यू पीटर जी. थैंक यू दातुक शाह जी. साथियों, ठीक 8 बजे असां पंहिंजो कल्चरल इवनिंग शुरू कंदासीं.